नाज़रीन, नौशर फिरोज में ताज़ी कार्रवाई एक भेरो ॿीहर पुराने सियासी ऐं ख़ानदानी तकरार के साम्हूं आणे छॾियो आहे। रिपोर्टनि मूजिब ग़ुलाम हैदर मरी पारां मुर्तज़ा जतोई जी दावत करण ते पुलिस जी मौजूदगी में हद दख़लनि जो जवाज़ ॼाणाए संदसि पेट्रोल पंप, दुकान ऐं ॿियनि मिल्कियतुनि खे ड्राहे छॾियो वियो आहे। हिन वाक़े खे मुख़ालिफ़ धुर सिधी रीत इंतकामी कार्रवाई करार ॾेई रही आहे, जॾहिं त इंतज़ामिया उनखे क़ानूनी क़दम ॿुधाए रही आहे। हीउ वाक़ियो दरअसल ज़रदारी ऐं जतोई ख़ानदान में हिकु डिघे अरसे खां हलंदड़ तकरार जो ताज़ो बाब आहे, जंहिंमें ख़ानदानी रिश्ता, ज़मीन जा मामला, चूंड, सियासत ऐं क़बीलाई असर सभु गॾियल तौर ते कमु करे रहिया आहिनि। ज़रियनि मूजिब आसिफ अली ज़रदारी ऐं जतोई ख़ानदान विच में तकरार जी बुनियादी शुरूआत संगाबंदी यानी रिश्तेदारी खां थी। जेतोणीकि उनखां अॻु बि ॿिन्ही ख़ानदाननि में सियासी रिकाबत शुरू खां रहंदी पई आई आहे। सदर आसिफ ज़रदारी जी भाणेजी जी शादी जतोई ख़ानदान जे नौजवान तैमूर जतोई सां थी। तैमूर खान जतोई ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जो फुफी ऐं मामे जो पुटु आहे। हीअ शादी कुझु अरसो हलण खां पोइ टुटी वई, जंहिंखां पोइ ॿिन्ही ख़ानदाननि में छिकताण वधी वई। ख़ानदानी ज़मीन जी विरासत दौरान तैमूर खान जतोई खे लॻभॻि 2000 एकड़ ज़मीन हिसे में मिली, 1000 एकड़ कच्चे ऐं 1000 पके वारे इलाक़े में। मुर्तज़ा जतोई जो इल्ज़ाम आहे त उन मां लॻभॻि 800 एकड़ ज़मीन ते सरकारी सरपरस्ती में कब्ज़ा कराया विया आहिनि, जॾहिं त ज़रदारी ख़ानदान अहिड़नि इल्ज़ामनि जी तरदीद कंदो रहियो आहे। तकरार जो ॿियो वॾो रुख़ चूंड सियासत सां जुड़ियल आहे। मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त 1988 जी आम चूंडनि में हू उन्हनि चंद माण्हुनि मां हो जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में कामयाब थिया। 1990 में हिन सीधी तरह आसिफ अली ज़रदारी जे मुक़ाबले में चूंड विढ़ी ऐं खटी। उन खां पोइ सियासी छिकताण वधंदी वई। चूंड दौरान मक्सी ज़ात जे हिकु वोटर जे क़त्ल वारे वाक़े में मुर्तज़ा जतोई, संदसि भाउ मसरूर जतोई ऐं ॿियनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराइण जी कोशिश कई वई, जेका दाख़िल न थी सघी। 2024 जी आम चूंडुनि दौरान मोरे जे हिकु पोलिंग स्टेशन ते झेड़े दौरान ज़रदारी ज़ात जो हिकु शख़्स गोलियूं लॻण करे ज़ख़्मी थियो, जेको बाद में इस्पताल में लाॾाणो करे वियो। उन क़त्ल जी FIR मुर्तज़ा जतोई ऐं संदसि पुट ख़िलाफ़ दाख़िल कराई वई। मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त 2024 जी चूंडुनि दौरान हिकु ज़ख़्मी वोटर खे बाद में क़त्ल करे संदसि ऐं संदसि पुट ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल कराए ज़रदारी ख़ानदान सियासी इंतकाम पाड़ियो आहे। मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त पोलिंग ते थियल झेड़े दौरान मथनि फायरिंग कई वई, जॾहिं त संदसि पुट उन वक़्तु गाॾी जे अंदरि वेठल हो। ॿी तरफ़ ज़रदारी धुर जो मौक़िफ़ आहे त फायरिंग जतोइनि कई, जंहिं सबबि जानी नुक़सान थियो। झेड़ो वधण खां पोइ मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ मोटरसाइकिल फुर, नक़दी फुर ऐं प्लाट ते कब्ज़े जा बि केतिरा ई केस दाख़िल कया विया आहिनि। हू 12 ॾींहं नारा जेल में बि रहियो, बाद में ज़मानत ते आज़ादु थियो। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस इन सॼे मामले खे सियासी इंतकाम करार ॾिनो आहे। फंक्शनल लीग जे अॻवान ऐं पीर पगार जे पुट सैयद राशिद शाह राशिदी ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं कार्रवायूं बंदि न कयूं वेयूं त नेशनल हाईवे ब्लॉक करे सख़्तु एहतजाज कयो वेंदो। मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त 2014 में पुलिस जी सरपरस्ती में हिकु क़बीले खे इस्तेमालु कंदे KT जतोई ते हमिलो करायो वियो, जंहिंजो मक़सदु ज़मीन ते कब्ज़ो करणु हो। हीउ जहिड़ो 2 साल हलियो। इन दौरान 22 जानियूं ज़ाया थी वियूं। बाद में जरगो थियो ऐं मामिलो ठहियो, पर पोइ शाहाणी जतोई तकरार ॿीहर उभारियो वियो। जतोई क़बीलो सिंध, बलोचिस्तान ऐं पंजाब ताईं पखिड़ियल आहे। हिन क़बीले जो हिकु मुनज़्ज़म समाजी ढांचो आहे, जंहिंमें 2 वॾा चीफ सरदार, 3 ख़ान, 8 मुक़दम ऐं 82 वॾेरा हिन क़बीलाई ढांचे जो हिसो आहिनि। क़बीलाई असर अॼु बि सियासी फ़ैसिले साज़ी में अहम किरदारु अदा कनि था। जतोई ख़ानदान जो सियासी किरदारु नओं न आहे। मुर्तज़ा जतोई जो ॾाॾो इमाम बख्श खान जतोई 1920, 1924 ऐं 1928 में बम्बई काउंसिल जो मेंबर रहियो। 1937 ईस्वी में सिंध असेंबली में बि संदन नुमाइंदगी रही। संदसि वालिद ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में वफ़ाक़ी वज़ीर ऐं सिंध जो वॾो वज़ीर रहियो। MRD तहरीक में अहम किरदारु अदा कयो। बाद में पीपल्स पार्टी सां इख़्तिलाफ़नि बाद नेशनल पीपल्स पार्टी जो बुनियादु विधो वियो। ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई 1988 खां अॻु निगरान वज़ीर एज़म पिणु रहियो। 88 जी आम चूंडुनि में मोरे वारे तख़्तां ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई PP उम्मीदवार जे मुक़ाबले में इलेक्शन हाराए वियो। हू बाद में पंजाब में ग़ुलाम मुस्तफ़ा खर पारां ख़ाली कयल क़ौमी असेंबली जे हिकु तख़्तां ग़ुलाम मुस्तफ़ा खर जी हिमायत सां क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडिजी वियो। ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई परवेज़ मुशर्रफ जे हुकूमत ख़िलाफ़ हलंदड़ सियासी जदोजहद में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सां गॾु रहियो। हिन वक़्तु मुर्तज़ा जतोई हिकु दफ़ो ॿीहर बहाल कयल नेशनल पीपल्स पार्टी जो सरबराह ऐं GDA जो अॻवान आहे। हिन तकरार दौरान मुर्तज़ा जतोई जी घरवारी ऐं मुजतबा जतोई जी धीउ नवीन जतोई पहिरियों भेरो सियासी मैदान ते ॿाहिरि निकिरी पीपल्स पार्टी जी हुकूमत ऐं ख़ासि तौर ज़रदारी ख़ानदान ख़िलाफ़ सख़्तु
प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं। नवीन जतोई घरू वज़ीर ज़याल अंजार ते पिणु सख़्त ऐं संगीन इल्ज़ाम लगाया ऐं ख़बरदार कयो जेकॾहिं सियासी इंतकामी कारवायूं बंदि न थियूं त हू पाण ॿाहिरि रोडनि रस्तनि ते निकिरी सियासी एहतजाज जी अॻुवाणी कंदी। जॾहिं त मुर्तज़ा जतोई जो भाउ मसरूर जतोई, आकिब जतोई ऐं ॿिया अदालती महाज़ ते सरगर्म रहिया। मुर्तज़ा जतोई पंहिंजी घरवारी नवीन जतोई बाबति चयो त हू पंहिंजे वालिद मुज्तबा जतोई वांगुरु बहादुर आहे। मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त अॻु सिंध में सियासी इख़्तिलाफ़ हूंदा हुआ, पर उन्हनि इख़्तिलाफ़नि खे ज़ाती दुश्मनियुनि में तब्दील न कयो वेंदो हो। अॼु सियासत खे इंतकाम में तब्दील कयो वियो आहे। हू दावा करे थो त सिंध जे 97% सरदारनि, पीरनि, भोतारनि ज़रदारी जी पैरवी कई, पर हुन इनकार कयो ऐं इहा ई संदसि सज़ा बणिजी वई आहे। नौशरो फिरोज़ में ताज़ी कार्रवाई रुगो हिकु इंतज़ामी क़दम न, पर हिकु घण पासाएं तकरार जो हिसो आहे, जंहिंमें रिश्तेदारी जो टुटणु, ज़मीन जा मामला, चूंड सियासत, क़बीलाई असर ऐं हुकूमती इदारनि जो किरदारु शामिल आहे। इहे समूरा फैक्टर्स सभु गॾिजी हिकु वॾे सियासी बहिरान जी सूरत अख़्तियार करे चुका आहिनि। हीउ तकरार हाणे रुगो ॿिनि ख़ानदाननि ताईं महदूद नाहे रहियो, पर सिंध जी सियासत, समाज ऐं रिवायतुनि बाबति वॾा सवाल उथारे रहियो आहे त छा सियासी इख़्तिलाफ़नि खे ज़ाती दुश्मनियुनि में तब्दील थियण खां रोके सघिजे थो या न।